मुए खाप मुखे कंदो याद छाथो मुए खाप मुखे कंदो याद छाथो ओ लालण जी जाना मगर मान होंदुसे ओ लालण जी जाना मगर मान होंदुसे अरे ओ ज़माना मगर मान होंदुसे खुशों की तगाना मगर मान होंदुसे अरे ओ ज़माना मगर मान होंदुस अला मान होंदुस सजण मान होंदुस हक मौजूद सुन मौजूद। मेहरबानी दोस्त लाड़ चनोजी हींअर पेठियल तालका गंबड़ जे बाडीअ में जेके दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त हू सभु स्टेज ते अचनि ऐं असांजे डीओ प्राइमरी अयाज़ हुसैन बैसर खे ख़िदमतुनि जे एवज़ ममता शील्ड ॾींदा पेठियल तालको गंबड़ जा उहिदेदार साईं अयाज़ हुसैन बैसर। अयाज़ मैसर साहब जन के शील्ड ॾिनी पई वञे पेटेल तालका गंबड़ जी तरफ़ां। ही जेको उस्तादनि खे मान बख़्शण वारो प्रोग्राम आहे हुनजो इहतमाम कयो आहे पेटेल तालका गंबड़ पेशावर ऐं सिंध एजुकेशनल फोरम खैरपुर जे साथियुनि राज तहसीन पेश कयां थो। डीओ सेक्रेटरी मोहम्मद हफीज़ ज़रबान खे बि गुज़ारिश आहे त हू बि अचनि ऐं ममता शील्ड वसूल कनि पेटियल तालका गंबड़ जे उहिदेदारनि खां साईं मोहम्मद हफीज़ ज़रबान। अॻियां दीवार निकिती पई आहे छा कयूं। परे बस हो गई गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल घोड़ा मुझो सही ने अख्तर त हू अचनि ऐं अधीअ खे अजरक उॾाईंदियूं ऐं शील्ड पेश कंदियूं। हेडमिस गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खोड़ा नंबर 1 जी फलक मेमन। टीचर्स के अवार्ड ॾिनो कोन्हे पेटेल गंबड़ ऐं सिंध एजुकेशनल फोरम खैरपुर जे तरफ़ां 16 महीना की तकरीब जो इत्माम गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल खोड़ा 1 टीचर आहे रुखसाना मेमन जंहिं ही अॼु ममता शील्ड माणी आहे उन गुज़ारिश आहे त हू अॻियूं अचनि ऐं इनखे शील्ड ऐं अजरक उॾाइण लाइ असां TEO अधी रेशमा मटे गुज़ारिश कंदासीं त हू अचनि ऐं अधीअ खे अजरक बि उॾाइनि ऐं शील्ड बि पेश कनि। रुखसाना मेमन। यो गर्ल्स डॉक्टर रेशमा भट्ट अवार्ड ॾेई फीमेल टीचर के सभी टीचर्स
भाउरनि भेनरुनि खे मुबारकूं। हींअर गुज़ारिश आहे बशरत नाले जो कोई अचे ऐं उहो बि असांखे को इनकलाबी इस्लाही गीत ॿुधाए बशरत नाले जो, पर मुख़्तसिर आहे फरमाइश ते शाद हुजे। नेठ ततींदो सोजरो रेणी नाए रात, नेठ ततींदो सोजरो रेणी नाए रात, सबके याद मोटी दो ओ काके धणी तू केसी रहंदे काके धणी, नेक तती दो बालक वडड़ो वेदो तो खानोए खणी। ओ चंद जोड़े अला चंद जोड़े माल जोड़े ताड़ी वजाए फुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी। चंद्र जोड़े ओ अला चंद्र जोड़े माल जोड़े रात फुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी। हारी हलिया रखणी के तकड़ी दा एक जुड़ींदा, हारी हलिया रखणी के तकड़ी दा एक जुड़ींदा। सोजरे में सामेरी का संग फुटे थी अला बाग फुटे थी, सोजरे में ओ अला सोजरे में सामेरी का संग फुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी। चंद्र जुड़े ओ अला चंद्र जुड़े माल जुड़े रात फुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी। रात वही सार पकी लात लवनता का बात चमनता, रात वही सार पकी लात लवनता का बात चमनता। पूरा अंधारे का जा जान छुटे थी अला बाग फुटे थी, पूरा अंधारे का जा जान छुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी। चंग चोरो पेर सोरो नींद सबन के जो सींद सबन के, चंग चोरो पेर सोरो नींद सबन के जो सींद सबन के। हर कुड से हर तकड़ी हर कुड से पेर कड़ी कीअं टुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी। चंद्र जुड़े ओ अला चंद्र जुड़े माल जुड़े रात फुटे थी अला बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे थी, ओ साथी बाग फुटे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जीलानी मैदान में टीचर आहे मुसरत सहतो जंहिं बहितरीन उस्ताद जो एवॉर्ड मिलियो आहे, उनखे गुज़ारिश आहे त उहा अॻे अचे ऐं खेसि अजरक ॿुधाइण जे लाइ ऐं इहा शीट पेश करण जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजी धीअ अॻे रेशमा भटिया गुज़ारिश कंदासीं।
असांजी टीचर बाजी मुशरत खे अवॉर्ड ॾेई रहिया आहियो टीओ फीमेल मोहतरमा रेशमा भट्टी साहिबा तमामु सीनियर टीचर आहे बाजी खेनि अवॉर्ड मिलण जी मुबारकूं पेटेल तालको गंबर सभिनी उम्मीदवारनि खे ॿीहर तकलीफ़ ॾींदासीं त हू अचनि ऐं असां डायरेक्टर एजुकेशन सख रीजन सख साईं हाजी मोहम्मद बुढ़ो साहब खे शील्ड पेश कनि साईं हाजी मोहम्मद डायरेक्टर प्राइमरी मोहतरम साईं हाजी मोहम्मद बुर्रो साहब इनके शील्ड ॾिनी पई वञे पेटेल तालका गंबट जी तरफ़ां फियाज़ शाह जी क़यादत में कादिर वक़्तूणे जो साईं फारूक कलेरी यार अली साईं हुसैन शाह सब दोस्त मुख्तियार शेख पहली सारण मांझाई मर्द विजन तान फर्क रुक बंदी रांदि में भिटाई जे नसीबनि सां असां डायरेक्टर प्राइमरी सख रीजन सख साईं हाजी मोहम्मद गुज़ारिश कंदासीं त हू अचनि ऐं हिन ॾींहं जे हवाले सां ऐं उस्तादनि जी ममता माण जे हवाले सां पंहिंजा ख़्याल पंहिंजा अहसास तव्हां सां ताईं पहुचनि साईं हाजी मोहम्मद मादी ईद मारी जो अल्लाह भी आई सवन सालन जा बकरा कले जो लाज़े नजलाए वो अल्लाह आई मागरत चंदू नलाए मान वाला सन स्टेज पे बैठा मोहतरम जियो प्राइमरी अयाज साहब मैसर साहब ऐं साईं सेक्रेटरी जियो मोहम्मद हफ़ीज़ दरबान साहब ऐं मुंहिंजी मैसर साहब सामने वेठल असांजा जियो मखदूम सैयद मखदूम साहब मैडम जियो फीमेल ऐं असांजा मोज़िज़ जेके तालका एजुकेशन ऑफिसर्स ऐं असांजा पेटीएम जा जेके लीडर्स आहिनि ऐं असांजा सोशल मीडिया जा ऐं वेठा जेके असांजा उस्ताद साहब आहिनि ऐं जेके सामने वेठल टीचर साहब आहिनि अस्सलाम जीअं त हीउ जेको अॼु प्रोग्राम थियो आहे तमामु ख़ुशी थी आहे त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जंहिंमें मां जो ग्रेड जेको आहे हितां जो जेको तालका जो सदर ऐं तालका जा मेंबर्स पेटीएल जा सभु जेके उहिदेदार आहिनि जंहिंमें फियाज़ हुसैन शाह साहब ऐं उनजी टीम ऐं इहे सभु जो मूंखे जेको वॾो कयो वियो त हुन मखदूम शकील अमन शाह मखदूम शकील जो वॾो अहम रोल आहे जो फोन कयो के गाइड कयो वियो ऐं उन सां गॾु जेको आहे टीओ साहब जो त माशाल्लाह हीउ प्रोग्राम हक़ीक़त में त उस्ताद जे नाले ईमान मर्तबो जेको आहे उन लाइ हूअं त सुठो आहे पर उस्ताद जो मान मर्तबो अञा मथे आहे जो उस्ताद जेको पैगम्बरी पेशो आहे उस्ताद अहिड़ी हस्ती आहे जेको हिन मुआशिरे खे जेके बि बुरायूं आहिनि जेके बि ऊंदाहियूं आहिनि उन्हनि खे वाहिद उस्ताद ई आहे जेको असांजे मुआशिरे खे सही रस्ते ते ऐं सुठी मंज़िल ते पुॼाए तव्हां ॾिठा हूंदा पहिरियों बि जेके उस्ताद
महिनत कंदा हुया ऐं जेके उस्ताद अञा बि महिनत कनि था उन्हनि जो नालो उनजो मान मर्तबो उनजी रिस्पेक्ट असांजे वॾेरनि खां असांजे सरदारनि खां वधि में वधि मथे हूंदी त जॾहिं हिन मां एग्ज़ाम्पल्स इहे तव्हां कोटेट कयो त जेके कबीला चऊं जेके कम्यूनिटियूं चऊं या महले में कुझु माण्हू जेकॾहिं को विड़ी पवंदा त उहे कंहिं वॾेरे खां कंहिं सरदार खां न ठहंदा त उहो उस्ताद जेकॾहिं उन्हनि वटि हली वियो त उहे माण्हू जेके उस्ताद